अस्सलाम वालेकुम। जॾहिं असांजी ज़मीन खे पाणी कोन थो मिले, असांजे ॿूटनि खे पाणी कोन थो मिले, साइंस भले कुझु बि चवे, पर मां सम्झां थो असांजो ईमानात, ही ज़मीन, ही ॿूटा असांखे पिटींदा हूंदा, असांखे बददुआऊं ॾींदा हूंदा। त तव्हांजे बेकार करतूतनि जे करे, तव्हांजे बेकार अमलनि जे करे, तव्हांजे बेकार ज़हनियत जे करे असां सुकूं पिया था, असांखे पाणी कोन थो मिले, असां तरसूं पिया था। ऐं जेकॾहिं साइंस जी ॻाल्हि कयूं त ॿूटनि खे जॾहिं पाणी कोन थो मिले त ॿूटनि जी छा कंडीशन थींदी आहे। ॿूटनि जी पाड़ सुकड़जणु शुरू थींदी आहे, ॿूटनि जा पन कुमाइजी वेंदा आहिनि, ॿूटनि मां जेको आहे पाणियाट ख़तमु थी वेंदो आहे, ॿूटो पंहिंजी वाध वीज ख़तमु करे छॾींदो आहे, पन सावा जेके हूंदा आहिनि उहे ख़तमु थियणु आहिस्ते आहिस्ते सुकणु शुरू थींदा आहिनि। फोटोसिंथेसिस जो अमल सिज जी रोशनी मां खाधो तयारु करण वारो अमल जेको आहे उहो रुकिजी वेंदो आहे। हिकिड़ो अहिड़ो अजीब मंज़रु आहे ॿूटे जो, पाणी जो, ऐं इंसाननि जो, ऐं असांजे ज़मीन जो, जानवरनि जो हिकिड़ो अलाह सां अहिड़ो निज़ाम ठाहियो आहे। इन्हनि सभिनी खे मिलाइण जे लाइ अलाह पाक पाणी ठाहियो आहे, पर जेकॾहिं इहो पाणी जिते न आहे न, उहा हिकिड़ी वॾी शदीद तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे। हींअर जिते बि आबादगारनि जूं ॿनियूं सुकनि पियूं थियूं, आबादगारनि जा ॿेजारा या जेके फ़सुल लॻल आहिनि, कमंद, काटन, या जिते ॿिया फ़सलात बाग़ात आहिनि, बनाना जो क्रॉप आहे, जिते बि सुकनि पिया न, इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। इहो नुक़सानु सिर्फ़ु सिंध जो न आहे, इहो नुक़सानु तव्हांजे शहर जो न आहे, इहो नुक़सानु पाकिस्तान जो, इहो दुनिया जो नुक़सानु आहे। ऐं इहा सूरत हाल अॻिते वधंदी, इहा पाणी जा मतिलबु क्राइसिस वधंदा, पर जेकॾहिं असां मैनेजमेंट सही न रखीसीं, असां इहा ई सोच रखीसीं त जेको आहे पाणी न ईंदो त छा थी पवंदो, या जेकॾहिं ईंदो त जिते घणो आहे किथे थोरो आहे त इन्हनि जा छा थींदा रिएक्शन, इहे सभु ॻाल्हियूं असांजे सोचण जूं आहिनि। ॾाढी हिकिड़ी शदीद सूरत हाल हूंदी आहे। तव्हां ॾिसो जेकॾहिं इंसान खे पाणी कोन थो मिले, उनखे केॾी तकलीफ़ थींदी आहे। पाणी चवंदा आहिनि केतिरो बि मेरो हुजे न, पर बाहि विसाइण जे कमु ईंदो आहे। हीअ सम्झो त ॿूटनि जे विच में हींअर जेको पाणी जी खट आहे, इहा हिकिड़े क़िस्म जी बाहि आहे, ऐं उहा बाहि विसाइण जे लाइ असांखे जेकॾहिं पाणी मिली वञे, कड़ो मिठो, कहिड़ी बि कंडीशन में असांजे ॿूटनि में कुझु न कुझु जान ईंदी। सूरत हाल ॾाढी ख़राबु थींदी थी वञे। बहरहाल अलाह करे सिंध जे हिसे जो पाणी मिले, पाकिस्तान जी सरज़मीन खे शाद ऐं आबाद रहे, पाणी जी सूरत हाल सुठी रहे, ऐं इदारा सोचनि, असांजा हुकुमरान सोचनि, ख़ुदा हिननि खे हिदायत ॾिए। बहरहाल आबादगारनि सां जिते जिते जिन फ़सुल लॻाया आहिनि, अहिड़ी महांगाई जे दौर में उन्हनि सां वॾी सूरत हाल ख़राबु आहे। असां उमेद अलाह खां, अलाह जी ज़ात मां यकीन रखूं था, ऐं उमेद कयूं था त इंशा अल्लाह ताला हुकुमरान सुठा ईंदा, सुठो को हुकुमरान ईंदो, ज़राअत जे मिनिस्टर वांगुरु चुप ख़ामोश कोन हूंदा, गूंगा कोन हूंदा, जेके असांजे सिंध जे लाइ, असांजे पाकिस्तान जे लाइ सोचींदा। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।